ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ 12/1/2026। अॼु मिठा मिठा भाव दर चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे पावन दुनिया में हलणो आहे, हिन करे काम शत्रु ते जीत पाइणी आहे। काम जीत जगत जीत ठहिणो। प्रश्न आहे, हर हिकु पंहिंजी एक्टिविटी सां कहिड़ो साक्षात्कार सभिनि खे कराए सघंदा आहिनि। उत्तर आहे, मां हंस आहियां या बगुलो आहियां। इहा हर हिकु पंहिंजी एक्टिविटी सां सभिनि खे साक्षात्कार कराए सघंदा आहिनि। श्री हंस कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदा, बगुला दुख ॾींदा, उहो विकारी हूंदा। तव्हां ॿार हाणे बगुले सां हंस था ठहो। तव्हां पारस बुद्धि ठहिण वारे ॿारनि जो कर्तव्य आहे सभिनि खे पारस बुद्धि ठाहिणु। ओम शांति। जॾहिं ओम शांति चइबो आहे त पंहिंजो स्वधराम यादि पईंदो आहे न। घर जी बि यादि ईंदी आहे, परंतु घर में वेही त न रहणो आहे न। बाबा जे वार आहियूं त ज़रूरु पंहिंजो स्वर्ग बि यादि करिणो पए। त ओम शांति चइण सां ही सॼो ज्ञान बुद्धि में अची वेंदो आहे। मां आत्मा शांति स्वरूप शांति जे सागर बाप जो ॿार आहियां, जो बाबा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। उहो बाप ई असांखे पवित्र शांति स्वरूप ठाहींदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे ही पवित्रता जी। दुनिया ई पवित्र ऐं अपवित्र ठहींदी आहे। पवित्र दुनिया में हिकु बि विकारी न आहे। अपवित्र दुनिया में 5 विकार आहिनि, इन करे चइबो आहे विकारी दुनिया। उहा आहे निर्विकारी दुनिया। निर्विकारी दुनिया सां सीढ़ी उतरदे उतरदे हेठि विकारी दुनिया में ईंदा आहिनि। उहा आहे पावन दुनिया, इहा आहे पतित दुनिया। उहा आहे पावन दुनिया, इहा पतित दुनिया। उहा ॾींहुं सुख, इहा आहे भटकण जी राति। हीअं त राति में कोई भटकंदो न आहे, परंतु भक्ति खे भटकण चइबो आहे न। तव्हां ॿार हाणे हिते आया आहियो सदगति पाइण। तव्हांजी आत्मा में सभु पाप हुया, 5 विकार हुया, उन्हनि में बि मुख्य काम विकार आहे, जंहिंसां ई मनुष्य पाप आत्मा ठहींदा आहिनि। इहे त हर हिकु ॼाणंदो आहे, सभु पतित आहियूं, पाप आत्मा बि। हिकु काम विकार जे कारण सभु क्वालिफिकेशन बिगड़ी वेंदियूं आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि काम खे जीतो त तव्हां जगत जीत अर्थात नए विश्व जा मालिक ठहींदा। त अंदर में केतिरी ख़ुशी रहणी खपे, है न। मनुष्य पतित ठहींदा आहिनि त कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि कोई बि विकार न हुजणो खपे। मुख्य आहे ही काम विकार। हिन ते केतिरा हंगामा थींदा आहिनि। घर घर में केतिरी अशांती आहे, हाहाकार थी वेंदो आहे। हिन समय दुनिया में हाहाकार छो आहे? छोजी पाप आत्मायूं आहिनि न। विकारनि जे कारण ई असरु चइबो आहे। हाणे तव्हां वार सम्झंदा आहियो, हिन समय दुनिया में कोई बि कम जी चीज़ न आहे। बंबोर खे आग लॻणी आहे। जो कुझु हिन अखियुनि सां ॾिसबो आहे सभिनि खे आग लॻी वेंदी। आत्मा खे त आग लॻंदी न आहे न। आत्मा त सदैव जीअं इंश्योर आहे, सदैव जीती रहंदी आहे। आत्मा खे कॾहिं इंश्योर कराईंदा आहियूं छो? शरीर खे इंश्योर कराइबो आहे। आत्मा अविनाशी आहे। ॿारनि खे सम्झाइबो आहे इहे खेल आहे। आत्मा त मथे रहण वारी 5 तत्वनि खां बिल्कुलु अलॻि आहे। 5 तत्वनि सां सॼी दुनिया जी सामग्री ठहींदी आहे। आत्मा त न ठहींदी आहे। आत्मा सदैव आहे ई। सिर्फ़ु पुण्य आत्मा पाप आत्मा ठहींदी आहे न। आत्मा ते ई नाम पईंदो आहे, पुण्य आत्मा पाप आत्मा। 5 विकारनि सां केतिरा गंदा थी वेंदा आहिनि न माण्हू। हाणे बाबा आया आहिनि पापनि सां छुड़ाइण। विकार ई सॼो कैरेक्टर बिगाड़ंदो आहे। कैरेक्टर कंहिंखे चइबो आहे इहे सम्झंदा न आहिनि। इहे ऊच ते ऊच रूहानी गवर्नमेंट आहे। पांडव गवर्नमेंट न चई तव्हांखे ईश्वर गवर्नमेंट चई सघंदा आहियूं।
तव्हां सम्झंदा आहियो असां ईश्वर गवर्नमेंट आहियूं। ईश्वर गवर्नमेंट छा कंदी आहे? आत्माउनि खे पवित्र ठाहे करे देवता ठाहींदी आहे। न त देवता किथां ईंदा? इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि त इहे बि मनुष्य आहिनि, त इहे बि मनुष्य, परंतु देवता कीअं हुया, कीअं ठातो? देवताऊं हूंदा आहिनि स्वर्ग में, त उन्हनि खे स्वर्गवासी कीअं ठातो? स्वर्गवासी पोइ ज़रूरु नरकवासी ठहींदा, पोइ स्वर्गवासी। इहे बि तव्हां ॼाणंदा हुयो त ॿियो पोइ कीअं? इहे तव्हां बि न ॼाणंदा हुयो त ॿिया कीअं ॼाणंदा? हाणे तव्हां सम्झंदा आहियो ड्रामो त ठहियल ई आहे, एतिरा सभु एक्टर्स आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी में हुजणी खपनि। पढ़ाई त ॿुधी में हुजणी खपे न, पवित्र बि ज़रूरु ठहिणो आहे। पवित्र ठहिणु ॾाढो ख़राबु ॻाल्हि आहे। आत्मा ई पवित्र ठहींदी आहे न। हिकु ॿ में पवित्र ठहींदा आहिनि। पतितनि खे पावन ठाहिणु इहे तव्हांजो धंधो आहे। पावन ठहो त पावन दुनिया में हलंदव। इहा आत्मा सम्झंदी आहे। आत्मा न हुजे त शरीर बि ठहिरी न सघे, रिस्पॉन्ड मिली न सघंदो आहे न, है न? रिस्पॉन्ड मिली न सघंदो आहे। आत्मा ॼाणंदी आहे असां असुल पावन दुनिया जा असली में पावन दुनिया जा रहवासी आहियूं। हाणे बाबा सम्झायो आहे तव्हां बिल्कुलु ई बेसमझ हुयो, हिन करे पतित दुनिया जे लाइक़ु ठही विया आहियूं। हाणे जॾहिं पावन न ठहींदा जेसिताईं ते स्वर्ग जे लाइक़ु न ठही सघंदा। स्वर्ग जी भेट बि संगम ते कबी आहे न, हुते थोरी भेट करे सघंदासीं। हिन संगम युग ते ई तव्हांखे सॼो ज्ञान मिलंदो आहे। पवित्र ठहिण जो हथियार मिलंदो आहे न। हिक खे चइबो आहे पतित पावन बाबा। असांखे अहिड़ो पावन ठाहियो। इहे स्वर्ग जा मालिक हुया। तव्हां ॼाणंदा आहियो असां बि स्वर्ग जा मालिक हुयासीं न। पोइ 84 जन्म वठी पतित ठहिया आहियूं। श्याम ऐं सुंदर, इन्हनि जो नाम बि ईअं रखियलु आहे न। श्री कृष्ण जो चित्र श्याम ठाहे ॾिनो अथनि, परंतु अर्थ थोरी सम्झंदा। कृष्ण जी बि तव्हांखे केतिरी क्लियर सम्झानी मिलंदी आहे। इन में 2 दुनिया करे छॾी अथनि। वास्तव में 2 दुनिया त आहिनि। दुनिया त हिकु ई हूंदी आहे न, उहा नई ऐं पुरानी थींदी आहे। पहिरियों नंढो ॿारु नयो हूंदो आहे, पोइ वॾा ठही ॿुढा थी वेंदा आहिनि। तव्हां केतिरा मथो मारंदा आहियो सम्झाइण लाइ। पंहिंजी राजधानी स्थापना करो था न। लक्ष्मी नारायण सम्झियो आहे न, सम्झी करे ई एतिरा मिठा ठहिया आहिनि। कीअं सम्झायो उन्हनि खे? भॻवानु शिव बाबा सम्झायो। लड़ाई जीत ते ॻाल्हि ई न आहे। भॻवानु केतिरो समझदार नॉलेजफुल आहे, केतिरो पवित्र आहे न। शिव जे चित्रनि जे अॻियां सभु मनुष्य नमन कंदा आहिनि, परंतु उहो केरु आहे, छा कंदा आहिनि, इहे कोई न ॼाणंदा आहिनि। शिव, काशी, विश्वनाथ, गंगा बसि सिर्फ़ु चईंदा रहंदा आहिनि, अर्थ जरा बि न सम्झंदा आहिनि। सम्झायो त चईंदा, तव्हां छा असांखे सम्झाईंदा? असां त वेद शास्त्र आदि सभु पढ़ियल आहियूं, परंतु राम राज्य कंहिंखे चइबो आहे इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। राम राज्य सत्युग नई दुनिया खे चइबो आहे। तव्हां में बि नंबरवार आहिनि जेकी धारणा थींदी आहे, कई त भुलिजी बि वेंदा आहिनि। शिव जी बिल्कुलु ई पत्थर बुद्धि थी विया आहिनि। त हाणे पारस बुद्धि जो ठहिया, उन्हनि जो कमु ई आहे ॿियनि खे पारस बुद्धि ठाहिणु। पत्थर बुद्धि जी एक्टिविटी उहा ई हलंदी रहंदी। शिव जी हंस ऐं बगुला थी आहे न।
हंस कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदो, बगुला दुख ॾींदा आहिनि। कई आहिनि जंहिंजी चाल ई बगुले मिसल आहे, उन में सभु विकार हूंदा आहिनि। हिते बि ईअं ॾाढा विकार ई अची वेंदा आहिनि जंहिंखे असर चइबो आहे, जंहिंखे असर चइबो आहे। पहचान न रहंदी आहे न, ॾाढा सेंटर्स ते बि विकारी ईंदा आहिनि, बहानो ठाहींदा आहिनि असां ब्रह्मण आहियूं, परंतु आहिनि कूड़ा। इनखे चइबो आहे कूड़ी दुनिया। उहा नई दुनिया, सची दुनिया। हाणे आहे संगम। केतिरो फ़र्क़ु रहंदो आहे न। जो कूड़ ॻाल्हाइण वारा आहिनि, कूड़ो कमु करण वारा आहिनि, उहे 3rd ग्रेड ठाहींदा आहिनि। 1st ग्रेड 2nd ग्रेड त हूंदा आहिनि न। बाप चवंदा आहिनि पवित्रता जो बि पूरो सबूत ॾियणो पए। कई चवंदा आहिनि इहे ॿई इकट्ठा रही करे पवित्र रहंदा आहिनि, इहे त इम्पॉसिबल। दुनिया वारा त ॿारनि खे सम्झाइबो आहे, योग बल न हुजण जे कारण एतिरी सहज ॻाल्हि बि पूरी रीति सम्झाए न सघंदा आहिनि। उन्हनि खे इहा ॻाल्हि कोई न सम्झाईंदो कि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि पवित्र ठहिण सां त 21 जन्मनि जे स्वर्ग जा मालिक ठहींदो। त योग बल हूंदो तॾहिं असां उन्हनि खे सम्झाए सघंदासीं कि कीअं हिते स्त्री पुरुष बि पवित्र रहंदा आहिनि। उहा पवित्र दुनिया आहे। पवित्र दुनिया में पतित कोई न थी सघंदो आहे। 5 विकार ई न आहिनि। उहा आहे वाइसलेस वर्ल्ड, इहा आहे विशियस वर्ल्ड। असांखे सतयुग जी बादशाही मिलंदी आहे त असां हिकु जन्म जे लाइ छो न पावन ठहींदासीं। ज़बरदस्त लॉटरी मिलंदी आहे न असांखे त ख़ुशी थींदी आहे। देवी देवता पवित्र आहिनि, अपवित्र सां पवित्र बि बाप ई ठाहींदा। त ॿुधाइणो खपे असांखे इहा टेम्पटेशन आहे। बाबा ई अहिड़ो असांखे ठाहींदा आहिनि। बाबा बग़ैर त नई दुनिया कोई ठाहे न सघे। मनुष्य खां देवता ठाहिण भॻवान ई ईंदा आहिनि, जंहिंजी रात्रि ॻाल्हि आहे। इहे बि सम्झाइबो आहे ज्ञान भक्ति वैराग्य। ज्ञान ऐं भक्ति अदद आहे। भक्ति खां पोइ वैराग्य ईंदो आहे। हाणे असांखे घर वञिणो आहे। इहो शरीर रूपी कपिड़ो हिते ई उतारे ॾियणो आहे। उतारे करे पोइ असांखे पहिरियों सूक्ष्म वतन में वञिणो आहे, पोइ पंहिंजे घर वञिणो आहे। बाबा चवंदा आहिनि इहा छीछी दुनिया में न रहणो आहे। चराची जो चक्कर हाणे पूरो थियो। हाणे वाया शांति धाम वञिणो आहे। पहिरियों अलफ़ जी ॻाल्हि न भुलिजणी आहे। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि। पहिरियों अलफ़ जी ॻाल्हि न भुलिजणी आहे। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि। इहा पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। बाबा नई दुनिया स्थापना कंदा आहिनि। बाबा अनेक बार आया आहिनि स्वर्ग जी स्थापना करणु। नर्क जो विनाश त थियणो ई आहे। नर्क केतिरो वॾो आहे न, स्वर्ग केतिरो नंढो आहे। नई दुनिया में हिकु धर्म हूंदो आहे, हिते त अनेक धर्म आहिनि। हिकु धर्म कंहिं स्थापना कयो, ब्रह्मा त न कयो न। ब्रह्मा ई पतित खां पावन ठहींदो आहे। मुंहिंजे लाइ त न चईंदा पतित सो पावन। पावन आहिनि लक्ष्मी नारायण, पावन आहिनि त लक्ष्मी नारायण नाम आहे। ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति। इहे प्रजापिता ब्रह्मा आहिनि न। शिव बाबा खे अनादि क्रिएटर चइबो आहे। अनादि अक्षर बाप जे लाइ है न। अनादि अक्षर बाप जे लाइ आहे। बाबा अनादि त आत्मायूं बि अनादि। बाबा अनादि त असां आत्मायूं बि अनादि। खेल बि अनादि ठहियल आहे न। बाबा ठहियल हिकु ड्रामो आहे। स्व आत्मा खे सृष्टि चक्कर जे आदि मध्य अंत जो ड्यूरेशन जो ज्ञान मिलंदो आहे। इहे कंहिं ॾिनो? बाबा ॾिनो। तव्हां 21 जन्मनि जे लाइ धन जा ठहींदा आहियो, पोइ रावण राज्य में असां निधन जा ठही वेंदा आहियूं। हितां खां ई कैरेक्टर्स बिगड़ंदा आहिनि। विकार आहे न।
बाक़ी ॿ दुनियाएं न आहे। मनुष्य त पोइ सम्झंदा आहिनि नर्क स्वर्ग सभु इकठा ई हलंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे केतिरो क्लियर सम्झाइबो आहे। हाणे तव्हां गुप्त आहियो। शास्त्रनि में त छा लिखी छॾियो आहे न। शास्त्रनि में त छा लिखी छॾियो आहे। सूती मुंझाए छॾियो आहे। सवाइ बाबा जी कोई सुलझाए न सघे। उन्हनि खे ई पुकारंदा आहिनि। असां कोई कम जा न रहिया आहियूं। अची करे असांखे पावन ठाहियो, असांजा कैरेक्टर सुधारो। तव्हांजे केतिरा कैरेक्टर सुधरंदा आहिनि। कोई जा त सुधरण खां बदिले ॿियो ई बिगड़ी वेंदा आहिनि। चलन सां ई मालूम पइजी वेंदो आहे। अॼु महारथी हंस कहलाईंदा आहिनि, कल्ह बगुला थी वेंदा आहिनि। देरी न लॻंदी आहे। माया बि गुप्त आहे न। क्रोध कोई ॾिसण में थोरी ईंदो। भौ कंदा आहिनि त पोइ ॿाहिरि निकिरण सां ॾेखारे में ॾींदो आहे। पोइ आश्चर्यवत सुनंती कथंती ऐं भागंती थी वेंदा आहिनि। केतिरो किरंदा आहिनि न, हिकदमि पथर ठही वेंदा आहिनि। इंद्रप्रस्थ जी बि ॻाल्हि आहे न, मालूम त पइजी वेंदो आहे। अहिड़ा पोइ सभा में न अचिणो खपे। थोरो बहुत ज्ञान ॿुधियो त स्वर्ग में अची वेंदो। ज्ञान जो विनाश त न थींदो। हाणे बाबा चवंदा आहिनि तव्हांखे पुरुषार्थ करे ऊच पद पाइणो आहे। हाणे तव्हांखे ऊच पद पाइणो आहे। अगरि विकार में वियो त पद भ्रष्ट करे ॾींदा। सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा। सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा। पोइ वैश्यवंशी शूद्रवंशी बि ठहींदा। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इहे चक्कर कीअं फिरंदो आहे। इहे त कलयुग जी आयु उन्हनि त 40,000 वर्ष चई छॾी आहे। सीढ़ी त हेठि उतरणी हूंदी आहे न। 40,000 वर्ष हुजे त मनुष्य ई ढेर थी वञनि। 5,000 वर्ष में एतिरा मनुष्य आहिनि त खाइण जे लाइ ई न मिलंदो आहे। त एतिरा 1000 वर्ष में केतिरा वृद्धि थी वञनि। त बाबा अची करे धीरज ॾींदा आहिनि, है न। त एतिरा 1000 वर्ष में केतिरा वृद्धि थी वञनि। अगरि 5,000 में एतिरा मनुष्य आहिनि जो खाइण लाइ न आहे, त अगरि एॾा 1000 वर्ष ॿियो अञा कलयुग हले त छा थींदो। त बाबा अची करे धीरज ॾींदा आहिनि। पतित मनुष्यनि खे त लड़णो ई आहे। उन्हनि जी बुद्धि हिन तरफ़ अची न सघंदी आहे। हाणे तव्हांजी बुद्धि ॾिसो केतिरी बदिलंदी आहे। पोइ बि माया धोखो ज़रूरु ॾींदी आहे। इच्छा मात्रम अविद्या। कोई इच्छा कई त वियो, वर्थ नॉट अ पेनी थी वेंदो। सिर महारथियुनि खे बि माया कोई न कोई प्रकार सां दुख ॾींदी रहंदी आहे। पोइ उहा दिलि ते चढ़ी न सघंदा आहिनि। जीअं लौकिक माउ बाप सां दिलि ते न चढ़ंदा आहिनि। कोई त ॿार हीअं हूंदा आहिनि जो बाबा खे बि ख़तमु करे ॾींदा आहिनि, परिवार खे ख़तमु करे ॾींदा आहिनि। महान पापात्मायूं आहिनि। रावण छा करे ॾींदो आहे। ॾाढो डर्टी दुनिया आहे। इन्हनि सां कॾहिं दिलि न लॻाइणी आहे। पवित्र ठहिण जी वॾी हिमत खपे। विश्व जी बादशाही जी प्राइज़ वठण लाइ पवित्रता मुख्य आहे। हिन करे बाबा खे चवंदा आहिनि कि अची करे असांखे पावन ठाहियो। अच्छा, मीठे मीठे सिकिलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। माया जे धोखे सां बचण लाइ इच्छा मात्र अविद्या ठहिणो।
माया जे दोखे सां बचण लाइ इच्छा मात्रम अविद्या ठहिणो। कॾहिं बि कोई इच्छा न रखो, न त माया दोखो ॾी वेंदी। हिन डर्टी दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे। ॿियो आहे पवित्रता जो पूरो पूरो सबूत ॾियणो आहे। सभिनि खां ऊचो कैरेक्टर ई आहे पवित्रता, है न। पंहिंजे पाण खे सुधारण लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो। हिन डर्टी दुनिया सां दिलि न लॻायो, पूरो पूरो पवित्र ज़रूरु ठहिणो। वरदान त्रिकालदर्शी स्थिति में स्थित रही सदा अचल ऐं साक्षी रहण वारा नंबर 1 तक़दीरवान ठहो। त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे हर संकल्प, हर कर्म करो, हर ॻाल्हि खे ॾिसो। ये शो, ये छा, ये क्वेश्चन मार्क न हुजे, सदा फुल स्टॉप, नथिंग न्यू। हर आत्मा जे पाठ खे सुठी तरह सां ॼाणे करे पाठ में अचो। आत्माउनि जे संबंध संपर्क में ईंदे न्यारो ऐं प्यारेपन जी समानता रहे। शो छा में न अचो, हर सीन खे ॾिसी करे बाबा सां गॾु साक्षी दृष्टा थी करे न्यारा रहो, बाप जा प्यारा रहो, त हलचल समाप्त थी वेंदी। ईअं सदा अचल साक्षी रहण, इहा आहे नंबर 1 तक़दीरवान आत्मा जी निशानी। जेके शो छा में न पईंदी आहे उहा तक़दीरवान आहे। स्लोगन आहे सहनशीलता जे गुण खे धारण करो त कठोर संस्कार बि शीतल थी वेंदा। सहनशीलता जे गुण खे धारण करो त कठोर संस्कार बि शीतल थी वेंदा। अव्यक्त इशारो तव्हां माण्हुनि जो स्लोगन आहे मुक्ति जीवन मुक्ति असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। मुक्ति जीवन मुक्ति असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। परम धाम में त इहा पतो ई न पवंदो कि मुक्ति छा आहे, जीवन मुक्ति छा आहे। इन जो अनुभव हिन ब्रह्मण जीवन में ई हाणे करिणो आहे। मुक्ति जीवन मुक्ति जो। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।